भगवान आज्ञा कई पहिरों सब पंहिंजे पंहिंजे घर में चोरी कयो, ट्रायल घर में ही कयो, ताकि घर में केस दबजी वेंदो है न, पोइ असां ॿाहिरि निकिरंदासीं। पहिरों लर्निंग लाइसेंस वठी अचो। सब वया वीचारा भगवान जी आज्ञा जो पालन कंदा। भगवान भी पंहिंजे घर में चोरी कई, ईअं न आहे। जी अञा मक्खन खयो ऐं मुंह में रखियो त साम्हूं मणी में खंबो लॻल हो, उन में भगवान पंहिंजी छवि ॾिठी, घबराइजी आ कि ॿियो केरु चोर हली आयो आहे। तू छो आयो आहे मुंहिंजे घर में आंगुर खई, तो भी आंगुर आई। चोर तो होॾो बि सम्झई चोर। कि ॾिस कंप्रोमाइज था क्यों, घबराए न। हाँ तू भी चोर मां भी चोर, चोर चोर मौसेरे भाई, अधु तू खा अधु मां। खबरदार जो कंप्लेन वही आहे यशोदा मैया वटि, खबरदार। हाणे बिन्ही के मक्खन लगल, ओड़े परछाई एड़े कनाई, एतरे में यशोदा मैया अची वई, जोर जोर सां खिलण लगी, का भयो लाला, अरे ओ कनवा। हाणे भगवान पैतरो बदले छड़ियो, मैया मैया ॾिसे चोर घुसी आयो तई, ए खंबे में बीठो तई, हिते चोरी करे पियो वञई, मां पकड़ियो थी मांसी। जोर जोर सां खिलण लगी, ई चोर खे त मां ही पकड़े वरतो। चओ हरे राम। भगवान चयसि त बचियासीं। ॿिए ॾींहुं भगवान जीअं मटकीअ में हथु विधो, चओ जय श्री कृष्ण। तीअं यशोदा मैया पहुंची वई, लाला काहे रियो है, चओ जय श्री कृष्ण। काहे रियो है कि ॾिस न कड़ूला पाता त एॾा गरम गरम था लॻनि, मां हथु थधो पियो कयां अंदर। वरी ॿिए हंधि वियो, हिकु बार भगवान हाथ साफ़ करण त हुते गोपीअ ॾिसी वरितो, जीअं हथु विधई, अरे काना छा थो करे, कि ध्यानु रखंदी कर चाची, ईअं ख्याल रखबो आहे, ईअं मक्खन मिश्री रखबो आहे, छो कि किवली पई वञे अंदर। किवली वई, मां कढी मैं किवली, मक्खन ख़राब थी वञे पूरो। चओ हरे राम। ॿिए ॾींहुं दोस्त यार सभु आया, हा ॿुधायो भाई चोरी सफल भई, चए मुंहिंजी पुठी ॾिस। चओ हरे राम। हिकिड़ो छोरो आयो, पुठी ॾेखारी, हुते पंजे जा निशान आहे। ॿियो आयो, चई मुंहिंजा गिटा ॾिस, हिते छपाई थियल पई आहे, प्रिंटिंग प्रेस लगी वई आहे। चओ हरे राम। कुछ विफल थिया, कुछ सफल थिया। चई घबरायो न, माण्हूअ खे जोखिम त खणणो ई पवंदो आहे। सुभाणे खां जाम वॾे स्तर ते असां ये कम कारोबार वधाईंदासीं। श्री कृष्ण गोविंद।